वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कॾहिं महिमान थी वञ थी कपे ही कंध कदमनि तां कदस कुर्बान थी वञ थी भला जेको तूं आहीं गुलज़ार गुलबन जो अची तावीज़ थी तन जो तूं आहीं गुलज़ार गुलबन जो अची तावीज़ थी तन जो मथे ऐं मोर ॿियो मन जो मणियूं मरजान थी वञ थी मिठा महबूब मूं वटि तूं कॾहिं महिमान थी वञ थी कपे ही कंध कदमनि तां कदस कुर्बान थी वञ थी साईं स्टेट सेक्रेटरी असांजे फिरी प्यारे भाउ हिकिड़ी ॻाल्हि कई डोरत साहब साईं अली बख्श डोरत जो हिकिड़ो गज़ल पढ़ी वो गज़ल अली बख्श डोरत असुल में ये लिखियो मौलवी साहब गज़ल हिकिड़ो लिखियो त उतर खुण खां खिवी खां लफ़्ज़नि जो शाकार खुदा जो कसम है मौलवी साहब जे कलम जे काबे के लफ़्ज़नि तवाफ़ कयो आहे मला साहब चवंदा उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के अखिन आरो बदो अज लफ्ज़ त गयो कुर्बान साईं अखिन आरो बदो अज अबाना याद आया के उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के अखिन आरो बदो अज अबाना याद आया के साईं असांजी लाड़ जे भलोड़ फनकार मिठू कची गायो दुनिया ॿुधो डोरत हूं यारो मौलवी साहब जो जॾहिं मौलवी साहब गज़ल लिखियो उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के अखिन आरो बदो अज अबाना याद आया के ऐं कचहरी में चवंदो आहियां दुनिया में वाहिद अली बख्श डोरत हो जे मौलवी खे ॿिए कंहिं माउ जे लाल लफ़्ज़नि जो जवाबु ॾिनो ई कोन्हे अली बख्श डोरत ॾिनो आहे साईं ज़रार रोस्तमानी ही वॾो तुरारो आहे वॾो वज़न वेही कंदो मौलवी साहब जॾहिं लिखियो उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के अखिन आरो बदो अज अबाना याद आया के मज़ो मौलवी जो तॾहिं ईंदो आहे जॾहिं मौलवी जे अपोज़िट में ॿियो शाइर हुजे तॾहिं ख़बर पवे त साईं डोरत चए थो धनारन धम चकर दर दर धचा ॿारिया धारियो के भला साहब चयो उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के डोरत चए थो धनारन धम चकर दर दर धचा ॿारिया धारियो के करे घोड़ा गगर घर घर रुनियूं रत ज़ार ज़ारों के धनारन धम चकर दर दर धचा ॿारिया धारों के मौलवी साहब चयो त उमर तो जो फिटे अॾियो अथई छो मुंहुं गगर गॾियो उमर तो जो यो 52 मिसराउनि ते गज़ल आहे उमर तो जो फिटे अॾियो अथई छो मुंहुं गगर गॾियो कथेरिन खूह अचनि छॾियो कहारन भर कंबाया के उतर खुण खां खिवी खां हुड़त खिमने खेल लाया के अखिन आरो बदो अज अबाना याद आया मला साहब किथां शुरू कयो उमर तो जो फिटे अॾियो डोरत छा थो चए डोरत चए थो उमर उठते झले उछले कई तो पंध दिले पंगले उमर उठते झले उछले कई तो हित दिले पंगले हिते जीअरो जले विझले हुते पल पल पचारूं के धनारन धम चकर दर दर धचा ॿारिया धारों के करे घोड़ा गगर घर घर रुनियूं रत ज़ार ज़ारों के मला चए थो साईं मौलवी हाजी अहमद मला चए थो मौलवी हाजी अहमद मला चए थो चरिम मन ते बिहा में थी वतन वींदसि जीअं जे थी चरिम मन ते बिहा में थी वतन